मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त अल्लाह ताला हिन पूरी काइनात जे अंदरि वॾे में वॾी फ़ोक़ियत कंहिंखे ॾिनी आहे? अल्लाह ताला इंसान खे ॾिनी आहे। ऐं इंसान जी क्वालिटी छा आहे? इंसान जी क्वालिटी त बशर आहे। ॾिसो अल्लाह ताला मलाइकनि खे त फ़ोक़ियत न ॾिनी न, अल्लाह ताला जिब्रील अमीन खे त फ़ोक़ियत न ॾिनी न। छाजे करे अल्लाह ताला उनखे न ॾिनी? त उनजो जेको लेवल आहे न उहो आहे नूर जो। यानी नूर जी माना इहो हूंदी आहे उन में कंहिं क़िस्म जो को न वज़न, न उन्हनि खे कंहिं घरवारी जी ज़रूरत, न उन्हनि खे गर्मी जो टेंशन, न उन्हनि खे को सर्दी जो टेंशन, न उन्हनि खे को खाइण जो टेंशन, न उनखे को पीअण जो टेंशन, ऐं न ई उन्हनि खे को सुम्हण जो टेंशन, न ई उन्हनि खे को कमकार करण जो टेंशन। नूर उन ज़ात खे चयो वेंदो आहे। त अहिड़ी तरह फ़रिश्ता जेके बि आहिनि सभु फ़रिश्ता नूर आहिनि, टोटली फ़रिश्ता नूर आहिनि। त उन्हनि खे इन शइ जी बिल्कुलु ज़रूरत न पवंदी आहे। जीअं दुनिया जे अंदरि ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बाज़ मौक़नि ते ज़्यादा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन लॻी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़्यादा जेको आहे बुख जी तकलीफ़ थी। हाणे इहा ॻाल्हि जेकी मैच थींदी आहे न, हे इहा ॻाल्हि इंसान सां तालुक़ु पकड़ींदी आहे, इहा बशर सां जेको आहे तालुक़ु पकड़ींदी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां जेको आहे तव्हांजे तरफ़ नबी थी आयो आहियां, मां आहियां बशर, मुंहिंजे मथां ख़ुदा वही कई आहे, ऐं तव्हांजे मथां अल्लाह ताला मूंखे फ़ोक़ियत ऐं फज़ीलत ॾिनी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो ई आहे। ऐं तमामु जेके बि नबी आया न उहे नबी बि सभु टोटली जेको नबी आया न उहो नूर नबी न आया। अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम, अहिड़ी तरह ईसा अलैहिस्सलाम, ऐं अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम, ऐं सभु नबी जेको आहे इंसाननि मंझां आया। ॾिसो इन नबियुनि खे घरवारियूं हुयूं, इन नबियुनि खे औलाद हुई, इन नबियुनि खे पंहिंजो कुझु नॉर्मल को कुझु कारोबार या अहिड़ी तरह हुकूमत बि हुई। इहे सभु शयूं बशर सां जेको तालुक़ु पकड़ियूं आहिनि। त इहो असांजे सिंध में काफ़ी जेको आहे बेस हलियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सिर्फ़ु जेको आहे नूर आहे, बशर न आहे, बल्कि अहल इल्म जी तहक़ीक़ आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बशर बि आहे, अहिड़ी तरह नूर बि आहे। बशर जिस्मानी एतबार सां, नूर कहिड़े एतबार सां? नूर इन एतबार सां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां छा हुयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां पूरी काइनात जे अंदरि अंधेरी छायल हुई। उहो अंधेरी ईअं न हुई त को सिज न पियो उभिरे, अंधेरी इहा न हुई त को सिज न पियो उभिरे, सिज उभिरे पियो रोज़ानो, सिज रोज़ानो उभिरे पियो। उन वटि लाइटिन जे सिस्टम जे एतबार सां याने ॾीआ बि हुया जेके राति जो ॿारनि पिया। पर अल्लाह ताला जंहिं अंधेरी खे बयानु कयो न, अल्लाह ताला फरमायो त इस्लाम जी अंधेरी उन्हनि वटि हुई, इस्लाम जी अंधेरी हुई, इल्मु न हुजण जी उन वटि अंधेरी हुई। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो आया अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु इल्मु जारी कयो, ऐं जेको इल्मु अरबन ॾिसी करे हैरान थी विया। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला मोकिलियो अरबन में, ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान हकीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल अता फ़रमायो। ऐं पूरे क़ुरान जी लुग़त जेकी आहे उहा बेमिसाल आहे, बेमिसाल आहे। अल्लाह ताला अरबी में छाजे करे क़ुरान नाज़िल कयो? छाजे करे अरबन जे अंदरि तमामु वॾा शाइर हुया, इंतिहाई क़िस्म जा अरबन जे अंदरि शाइर हुया, ऐं उन जी शाइरी जेकी आहे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि वॾी मशहूरु हुई। ऐं उहा शाइरी जो फ़न काॾे न काॾा सिखनि पिया। उन्हनि जो को उस्तादु हुयो त उन्हनि जो जेको तुकबंदी उन्हनि में ज़्यादा हूंदी, हिकु जुमिले जे मथां जुमिलो रखणु, हिकु जुमिले जे मथां ॿियो जुमिलो रखणु। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां जॾहिं क़ुरान नाज़िल थींदो वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो क़ुरान ॿुधायो अहिड़ी तरह उन काफ़रनि उहो क़ुरान ॿुधी करे काफ़र बि हैरान थी विया, काफ़र हैरान थी विया। उन्हनि काफ़रनि चयो त हे कसम खणो त असां बि शाइरी सिखी आहे, असां बि जेको आहे इल्मु जेको आहे नकुल कयो आहे, असां बि शाइरी सेखारी आहे, ॿियनि खे बि सेखारींदा आहियूं। पर हे जेको नबी जेको कौल ॿुधाए पियो न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम नबी न पिया चवनि, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न पिया, सिर्फ़ु चवनि पिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿुधाए थो न, मोहम्मद बिन अब्दुल्ला जेको अब्दुल्ला जो पुटु आहे, इहा जेकी ॻाल्हि करे थो, इहा ॻाल्हि कंहिं इंसान जो कौल नथो थी सघे, हे इंसान जो कौल आहे ई न, हे ॿी कंहिं ज़ात जो कौल आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां सूरत जेकी कौसर नाज़िल थी, इन्ना आतइना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन्न शानिअक हुवल अब्तर, हे नाज़िल थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खां लिखाई आहे बोर्ड जे अंदरि। ऐं पोइ अल्लाह जे नबी फरमायो त ए साहिबा हाणे वञो इन सूरत खे
खाना काबा जे दीवार ते जेको लॻाए छॾियो। सहाबा विया, उहो दीवार ते इहा पूरी सूरत लिखी करे लॻाया। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे काफ़िरनि खे चैलेंज आहे, जेके चवंदा असां शाइर आहियूं, जेके चवंदा असांखे तमामु घणो इल्मु आहे, असां जेको फसी आहियूं, असांजे अंदरि बलागत आहे, ऐं बलागत उन्हनि में हुई हक़ीक़त आहे। पर हाणे साईं अलाह जे इल्म जे बराबरि, अलाह ताला जी बलागत जे बराबरि दुनिया में इंसान जो कहिड़ो इल्मु आहे। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जेकी आयत, इहा पूरी सूरत कौसर बोर्ड में लिखाए करे खाना काबा जे दरवाज़े ते हणाए छॾी, दीवार ते हणाए छॾी। त अरब ईंदा विया ऐं अरबनि ॾिठो, अरबनि चयो त हे कलाम के इंसान जो कलाम नथो थी सघे। हे कलाम उन ॿुधा त असां बि इंतिहाई ज़बरदस्त शाइर आहियूं। अलाह ताला जॾहिं बि कंहिं नबी खे मोकिलींदो आहे न, त पहिरियों अलाह ताला क़ौम जी क्वालिटी खे ॾिसंदो आहे, त इहा क़ौम कीअं जेको नबी जी तरफ़ माइल थींदी। ॾिसो ईसा अलैहिस्सलाम जी तरफ़ अलाह ताला जॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला ईसाइन जे तरफ़ जॾहिं नबी करे मोकिलियो न, त उन्हनि वटि मशहूरु कमु हुया। उन्हनि वटि मशहूरु कमु कहिड़ा हुया? हिकु नंबर ते हो हाई क्लास जा तबीब हुया, यानी केरु हुया? हाई क्लास जा डॉक्टर हुया। ऐं ॿिए नंबर ते हो तमामु इलाजु करे पिया वञनि, अहिड़ी तरह बग जो जेको इलाजु बिल्कुलु न पिया करे सघनि। त अलाह ताला फरमा, हाणे तव्हांजे अंदरि जेको नबी मोकिलींदुमि न, उनखे इहो मौजूदो ॾेई करे मोकिलींदुमि, ताकी तव्हां सभु जेको माइल नबी जी तरफ़ थियो। छाजे करे? उन वटि मशहूरु ॻाल्हि इहा हुई, उन वटि मशहूरु। हाणे ॾिसो, जीअं असांजे ज़माने जे अंदरि वॾा तमामु कमु थियनि पिया, तमामु घणा। ॾिसो साइंस जीअं तरक़ी ते अची वई आहे यार, हाणे दुनिया एतिरो लेवल ते पहुची वई आहे जो कंहिं ज़माने जे अंदरि ख़त मोकिलींदासीं, छा मोकिलींदासीं? ख़त मोकिलींदासीं, उहो ख़त वेंदो, महीने खां पोइ पहुचंदो, या 2 महीननि खां पोइ पहुचंदो हुयो। साइंस जेको आहे कम खे तेज़ करे छॾियो। हे अलाह ताला जी खोपड़ी इंसान खे ॾिनी आहे जो कमु एॾो तेज़ कयो अथऊं। त उन्हनि अहिड़ो कमु जेको हाणे तेज़ करे छॾियो। हाणे जेकर दुनिया जे कंहिं बि कुंड में तव्हांखे पंहिंजो जेन्युइन ख़त न साईं, ख़त जेको आहे न, उहे अखर हूंदा आहिनि, उहे अखर कंहिं वास्ते सां उते पहुचंदा आहिनि, गाॾी जे ज़रिए सां या कंहिं ट्रेन जे ज़रिए सां, या कंहिं जहाज़ जे ज़रिए सां। त पोइ हाणे सिस्टम जदीद अची वियो आहे। हाणे तव्हांजो ओरिजिनल वॉइस, तव्हांजो ओरिजिनल वीडियो पूरी दुनिया जे कंहिं कुंड में चंद सेकंड में पहुची वेंदो, चंद सेकंडनि में पहुची वेंदो। पर हाणे इहा हद आहे हिकिड़े क़िस्म जी, बसि मौजूदा ज़माने में इहा हद आहे। त इन खां अॻिते कुझु नथो थी सघे, इन खां अॻिते कुझु। पर नबी ईंदा हुया न, नबी ईंदा हुया, जेकी हद हुई न, उन हद खां अॻिते कमु करे ॾेखारींदा हुया, उन हद खां अॻिते कमु करे ॾेखारींदा। ईसा अलैहिस्सलाम हद खां अॻिते कमु करे ॾेखारियो। डॉक्टर हुया, वॾो इलाजु कनि पिया, एॾी डॉक्टरी उरूज ते ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जो बेमिसिल हिकिड़ो इलाजु न पिया करे सघनि, माण्हू खे बचाए न पिया सघनि, माण्हू खे मोल खे ज़िंदा न पिया करे सघनि। ऐं ॿिए नंबर ते छा पिया कनि? उहो बग जो इलाजु न पिया करे सघनि। बसि अलाह ताला इहा सिफ़ात ॾेई करे नबी खे मोकिले छॾियो। ईसा अलैहिस्सलाम जीअं जो अहिड़ी तरह अची करे इलाजु शुरू कयईं। इलाजु कीअं साईं? तमामु बग वारनि खे ठीकु कंदो वञे पियो। हाणे साईं को माइल थी त वाक़ई असां खां अलावा ताक़त ॿिए वटि कंहिं वटि आहे, उहा कंहिं वटि आहे? हू ईसा अलैहिस्सलाम वटि आहे। कंहिं वटि आहे? ईसा अलैहिस्सलाम। क़ौम तव्हांखे माइल थी, अलाह ताला कंहिं बि नबी खे न मोकिलियो दुनिया जी तरफ़ जेसिताईं अलाह ताला हुनखे को मौजूदो न ॾे। हाणे सो क़ौम पूरी अची वई ईसा अलैहिस्सलाम वटि, ईसा अलैहिस्सलाम खां मुतासिर थिया। ऐं पोइ ईसा अलैहिस्सलाम फरमायो, हे अलाह शिफ़ा रखी आहे मुंहिंजे हथ में, हे अलाह जे अमर सां सभु कुझु थींदो आहे। साफ़ ॿुधायो त मां में कंहिं क़िस्म जी काई ताक़त न आहे। ऐं पोइ ॿुधायो त तव्हांखे असां सिधे रस्ते तरफ़ छॾियूं था, ऐं उहो रस्तो अकेले अलाह जो अथव। अलाह खां अलावा ॿिए कंहिं सां गॾु शरीक न कजो। हे जेको कुझु असांखे थिए पियो न, हे असांजी पंहिंजी ताक़त न आहे, इन जे पोयां हिकिड़ी ॿी ताक़त आहे जंहिंखे अलाह चयो वेंदो आहे। अहिड़ी तरह हाणे साईं को माण्हू बीमार थिए न, मुर्दे खे कोई ज़िंदा करे ई न सघे, हे वॾी ॻाल्हि आहे। मुर्दा खे ज़िंदा करणु हे नॉर्मल ॻाल्हि न आहे। माण्हू को क़बर में अंदरि हुजे हुनखे उधारे करे ज़िंदा कर, हे इंतिहाई वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ईसा अलैहिस्सलाम चयो कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, अलाह खां दुआ घुरंदुमि, हे मुर्दा ज़िंदा थी वेंदो, हे मुर्दा ज़िंदा थी वेंदो। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ज़माने में अलाए केतिरनि मुर्दनि खे ज़िंदा करे ॾेखारियो। हाणे साईं ॾिसो, हिकिड़ी हद हुजे। असांजे ज़माने में डॉक्टर आहिनि न, उहो चवंदा हर इलाजु करे सघंदासीं, को माण्हू मरण जे क़रीब आहे न, उनखे बचाए न सघंदासीं। छाजे करे? डॉक्टर चवंदा हाणे हितां असांजी हद पोइ क्रॉस थींदी,
हितां पोइ असां जेको फेल वेंदासीं। इंतिहाई माहिर जेको डॉक्टर हुजनि न, उहे चवंदा मथे जो सूर जो इलाजु करे सघूं था, पेट जे सूर जो इलाजु करे सघूं था, पर ॾिसंदा उहो जेकॾहिं कंट्रोल में अचे, उहो कंट्रोल में अचे, शयूं इहे ॾींदासीं कंट्रोल में अचे, ठीकु आहे, पर इहो ई बंदो जॾहिं मरण जे क़रीब हूंदो आहे, इहो पेट जो सूरु हूंदो आहे, मथे जो सूरु हूंदो आहे, जिस्म जो सूरु हूंदो आहे, इहो ई टेबलेट 10 दफ़ा खाराइबो आहे, बंदो कंट्रोल में न ईंदो आहे। छाजे करे? अलाह ताला जो इरशाद थींदो आहे त हाणे मुंहिंजो अमुर न आहे जो इन बंदे खे शिफ़ा मिले, हाणे मुंहिंजो अमुर न आहे। यानी इन तमामु वाक़िअनि मां मालूम ईअं थिए पियो त असांजो सॼो कंट्रोल हिकु ज़ात जे हथ में आहे, जंहिं ज़ात खे अरबी में अलाह चयो वेंदो आहे, जंहिं ज़ात खे अरबी में अलाह चयो वेंदो आहे। उहो जेकॾहिं सिहत ॼण ते अची वञे, उहो लंगड़े खे ख़ुदा जेको उथारे सघे थो, पोड़े खे अलाह ताला जवान जेको करे सघे थो। ऐं जेकॾहिं अलाह ताला बीमारी ॾियण त अचे, इंतिहाई ज़बरदस्त जवानी हुजे, पर जेकॾहिं किरियो, हे पोड़े खां बि वधीक ख़तमु थी वेंदो। यानी अलाह ताला ॾिसो सॼो कंट्रोल असांजो जेको आहे न, उहो अलाह जे हथ में आहे। ऐं पोइ अलाह ताला हदूं ॿुधायूं त हे मुंहिंजो हदूं अथव, हे छा आहे, हे मुंहिंजो हदूं, इन हदुनि खां जेकॾहिं किरास थींदव न, मुंहिंजी नाफ़रमानी खे तव्हां वठंदव, ऐं जंहिं बंदे मुंहिंजी नाफ़रमानी खे वधो, इहो हलाक थी वेंदो। ईसा अलैहिस्सलाम करे ॾेखारियो, मुर्दा खे ज़िंदा कयईं। नूह अलैहिस्सलाम जे पुट साम खे ईसा अलैहिस्सलाम, मशहूरु इहो जेको आहे ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो थी वियो। ईसा अलैहिस्सलाम हूअं वेझो क़बर वारनि खे ज़िंदा करे ॾेखारियईं, जेको साल पहिरियों गुज़ारे वियो, 2 साल पहिरियों गुज़ारे वियो, त हिकिड़ो जेको आहे काफ़र, उन चयो त मां तेसिताईं तव्हांजे मथां ईमान न आणींदुमि, तव्हां जेको नवां माण्हू मरी विया आहिनि, तव्हां उन्हनि खे ज़िंदा था कयो। मज़ो तॾहिं थिए न जॾहिं कंहिंखे 4000 साल गुज़री चुका हुजनि, उनखे तव्हां ज़िंदा करे ॾेखारियो। हा साईं, इहा वॾी ॻाल्हि आहे न। उन्हनि चयो त नए खे मोल खे ज़िंदा करणु मुमकिन आहे त को हेको आसान हुजे। हाणे तव्हां नबी जेको आहे न, तव्हां हाणे मौजूदो पंहिंजो ॾेखारियो। ॾिसो असांजे मुआशरे जे अंदरि वरी हाणे मां हिन ॻाल्हि ते मोटी थो अचां, पर तुर तव्हांखे तफ़सील ॿी ॾियां पियो। इन ई वाक़े ते मौजूदे मां मोटी अचां पियो। असांजे मुआशरे में ईअं हूंदो आहे त असांजे मुआशरे में इल्मु न हुजण जे करे माण्हू असां वटि बेवकूफ़ घणा आहिनि ऐं ना अक़ल ऐं ना सम्झ घणा अथव। उहे हिन ज़माने में मुर्शिद जी करामत खे बि मौजूदो चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? मुर्शिद जी करामत खे बि मौजूदो, हालांकि हे बेअक़ली ऐं जहालत आहे। यादि रहे कुदरत ॿी शइ आहे, मौजूदो ॿी शइ आहे, ऐं करामत टीं शइ आहे। इन जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अथव। कुदरत जेको ॾेखारींदो आहे न, उहो अलाह खां अलावा पूरी प्लेनेट जे अंदरि, प्लेनेट अर्थ जे अंदरि नबी बि न ॾेखारींदो आहे, नबी बि न ॾेखारींदो आहे। जेको कुदरत जो जेको झटको हूंदो आहे, उहो सिर्फ़ु जेको ख़ासि हूंदो आहे न, उहो अलाह जी ज़ात सां हूंदो आहे। हाणे कोई जेकॾहिं बेअक़ल ऐं अहमक माण्हू चवे त नबी कुदरत ॾेखारी आहे, नबी जेकी आहे कुदरत ॾेखारी आहे, त इहा उनखे तव्हां ईअं चओ त इहा तुंहिंजी बेवकूफ़ी आहे ऐं तुंहिंजो इल्मु न हुजण इहा तुंहिंजी दलालत आहे। अलाह ताला हिकिड़ियूं हदूं बयानु कयूं। अलाह ताला फरमाए कुदरत जो जेको तालुक़ु आहे न, मां अलाह खां अलावा कंहिं वटि आहे ई न। ऐं जेको मौजूज़े जो तालुक़ु आहे न, उहो सिर्फ़ु जेको अलाह ताला ॾींदो आहे न, उहो सिर्फ़ु नबी खे ॾींदो आहे, नबी खां अलावा कंहिं सहाबी खे बि न मिलियो आहे। हे तमामु घणा माण्हू चवंदा साईं हज़रत अली साईं जो हे मौजूज़ो हुयो, इमाम हसन जो जेको आहे मौजूज़ो हुयो। न साईं, मौजूज़ो जो तालुक़ु सहाबी सां हेठि न कबो। हा, सहाबी सां उनजी करामत जो टाइटल लॻाइबो त हे साईं करामत हुई, हे सहाबी जी करामत हुई, या हे सहाबी जो तक़वा हुयो, जंहिं तक़वा जे करे हे अमलदार थियो आहे। त इन ॻाल्हि में असां जेको अक्सर ज़्यादा जेको मार खाईंदा आहियूं, असां कंहिं मुर्शिद जी कंहिं करामत हिन ज़माने में इंतिहाई घटि आहे, न आहे करामत। ऐं कंहिं ज़माने में पोइ त हुई त सो हुई, बाक़ी हिन टाइम करामत जेको टोपी हिकिड़ो ड्रामो आहे, जेके चवंदा साईं असांजा मुर्शिद जेको करामत ॾेखारे, न आहे हेतिरी, न आहे, बिल्कुलु इंतिहाई कलील आहे, तमामु घटि आहे। जेके चवंदा साईं असांजा मुर्शिद जेको करामत ॾेखारींदा आहिनि। ऐं ॿी मूंखे इंतिहाई जेको घणी खार उन्हनि ते लॻंदी आहे जेके असांजे सिंध जे अंदरि, मां हिन ॻाल्हि ते साईं बात थो अचां, पहिरियों उन ॻाल्हि खे कंप्लीट कयां, उहा ॻाल्हि रहिजी वेंदी। ईसा अलैहिस्सलाम वारी, ईसा अलैहिस्सलाम जेको आहे न, त माण्हू ॻाल्हि कई त साईं तव्हां जेको आहे त नवनि जेको आहे माण्हुनि खे मिंट ज़िंदा कयो, पुराणे करे ॾेखारियो। ईसा अलैहिस्सलाम फरमायो कहिड़े पुराणे खे कयां? पोइ ॿुधायूं त हे जेको आहे न, नूह अलैहिस्सलाम जो पुटु साम आहे, इनखे इंतकाल थींदे 4000 साल गुज़रिया आहिनि, इनखे ज़िंदा करे ॾेखारियो। ईसा अलैहिस्सलाम फरमायो कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे।
अल्लाह जे ॾाढो इहो आसान आहे, मां ख़ुदि न कंदो आहियां, नमाज़ पढ़ी करे अल्लाह खां दुआ करणो, या अल्लाह हिन खे ज़िंदा कर, अल्लाह ज़िंदा कंदो आहे। अहिड़ी तरह ईसा अलैहिस्सलाम नमाज़ पढ़ी करे बरकतूं, ऐं पोइ चई या अल्लाह हे नूह अलैहिस्सलाम जे पुट खे उथार क़बर खां, हे क़ौम वारा मुतालबो कंदा ऐं चवंदा पोइ असां ईमान आणींदासीं। त अल्लाह ताला फरमायो ठीकु आहे, ए ईसा अलैहिस्सलाम ठीकु आहे। नफ़िल नमाज़ पढ़ी करे दुआ घुरई ऐं फौरी तौर नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको आहे क़बर खे खुटाई कयूं, ऐं नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको आहे क़बर खां निकितो, ऐं जीअं जो क़बर खां निकितो न त तारीख़ उन वटि हुई हिकिड़े क़िस्म जी, उन वटि ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम वटि तारीख़ हुई त नूह अलैहिस्सलाम जो पुटु साम जेको मरी वियो आहे न, उहो कहिड़े टाइम मरी वियो आहे ऐं केतिरी हुनजी उमिरि हुई। उनखां पुछा कोन यार तुंहिंजी उमिरि त सफ़ा नंढी हुई, तूं त जवानी में जेको मरियो हुई, असांजे किताबनि में लिखियलु आहे, हिन टाइम तुंहिंजा वार ऐं तुंहिंजी ॾाढ़ी जेको अछी छो थी वई आहे। त उन चयो त हे मौत जी शक्ति आहे, हे मौत जी शक्ति आहे। चए जंहिं टाइम मूंखे उथारे वियो न, हाणे हिन टाइम ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी न, त मां ईअं सम्झो मूंखे वॾो इंतिहाई प्रेशर पियो, मां सम्झो को क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला उन लाइ उथारियो आहे। ऐं हाणे ॿुधनि हाणे वरी जॾहिं मुंहिंजे मथां मौत ईंदी, वरी मुंहिंजे मथां ज़्यादा तकलीफ़ थींदी, त हे मौत जी शक्ति आहे। त उलमा फरमायो इन मां सबक़ु वठो, त मौत जी केतिरी वॾी शक्ति आहे। त हे अल्लाह ताला नबियुनि खे मौजूदो ॾेई करे अल्लाह ताला ॿुधायो त हे नबियुनि जो शान आहे, नबियुनि खे उहो मौजूदो ॾींदो आहियां जेकी ॻाल्हि मुआशरे जे अंदरि राइज हुजे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदि अल्लाह जे नबी खे अल्लाह ताला अहिड़ो मौजूदो ॾेई करे दुनिया में मोकिलियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे में वॾो जेको मौजूदो आहे न, क़ुरान हकीम आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो ज़िंदा जेको आहे मौजूदो आहे, जेको तव्हां वटि ऐं मां वटि मौजूदु आहे, जो 1400 साल गुज़रण खां बावजूदु इन क़ुरान जे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई जेको आहे तारीफ़ नथी हुजे, जंहिंजो ज़िम्मो अल्लाह खयो हुजे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी जो इंतिहाई वॾो मौजूदो आहे। जिन्हनि जॾहिं फजर नमाज़ में वादी जिन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी किरात ॿुधी ऐं आवाज़ ॿुधो, जिन हैरान थी विया, जिन्हनि जो त कंहिं क़िस्म जो हे को इंसान जो कलाम आहे ई न, असां इन खां असांजी उमिरि बि वॾी आहे, असां इन खां पहिरियां इहो कलाम करे ॿुधो ई न आहे। जिन भला छाजे खां हिते आया, इहा बि हिकिड़ी वजह आहे न, वादी जिन में जिन छाजे खां आया, जंहिंजे करे अल्लाह ताला खे सूरत नाज़िल करणी पई, सूरत जिन, इहो इन जे करे आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जॾहिं वही जो सभ खां पहिरियां आयतूं नाज़िल थियूं, आसमानी जा दरवाज़ा जेके शयातीन चढ़ी करे वेंदा हुआ न, त उहो दरवाज़ा बिल्कुलु बंदि थी विया। जिन्नात ऐं शयातीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां पहिरियां आसमान ते वेंदा हुया, ऐं का न का ख़बर जेकी फ़रिश्तनि खे को मिलंदो न, त उनखे नकुल करे अची करे अहिड़े प्लेनेट अर्थ ते इंसान खे ॿुधाईंदा, जंहिंजे करे दुनिया जे अंदरि फसाद थींदो हुयो, जंहिंजे करे फसाद थींदो। त अल्लाह ताला जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जारी कई न, अल्लाह ताला फरमायो हाणे कंहिं क़िस्म जा जिन्नात जेको मथे चढ़ी न सघंदा ऐं शयातीन चढ़ी न सघंदा, असां उन्हनि जे मथां ज़बरदस्त हिकिड़ो जेको आहे सितारा मुक़ररु कया आहिनि, जीअं जो चवण जी कोशिशि कंदा उहे सितारा उन फ़रिश्ता उनखे मथां हणंदा। हे राति जो सुता पिया हूंदा आहियूं, कॾहिं कॾहिं मंज़र ॾिसंदा न ॾिसंदा आहियो, आसमान जी तरफ़ असांजी नज़र हूंदी आहे ऐं अचानक कोई स्पीड में सितारो निकिरंदो आहे। त इन जे पोयां हक़ीक़त छा आहे? इन जे पोयां हक़ीक़त इहा ई आहे जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। अल्लाह जे नबी फरमाए हे शयातीन इहे ई वेंदा आहिनि आसमान जी तरफ़, त ॾिसूं को अहकाम मथां नकुल करे ज़मीन वारनि खे को ॿुधायूं, त अल्लाह ताला जॾहिं बि मुंहिंजे मथां नबूअत आई आहे, अल्लाह ताला उनजा रस्ता बिल्कुलु बंदि करे छॾिया आहिनि। अल्लाह ताला छा कया आहिनि? अल्लाह ताला उनजा रस्ता बिल्कुलु बंदि करे छॾिया आहिनि। हाणे कोई बि जिन ऐं कोई बि फ़रिश्तो जेकॾहिं को अचण जी कोशिशि कंदो आहे न, फ़रिश्ता उनजे मथां बीठा आहिनि, उहे फ़रिश्ता उनखे सितारो इहो बाहि वारो लॻाईंदा आहिनि। हे मंज़र इन जे करे तव्हां असां ॾिसंदा आहियूं, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया में अचण खां बाद में इहो जेको सिस्टम शुरू थियो आहे, जो सितारा जेको आहे स्पीड में बाहि वांगुरु निकिरी करे ऐं लॻंदा आहिनि, ऐं असांखे का शइ ख़बर न पवंदी त हे कंहिंखे लॻा आहिनि, पर इहे जिन्नात ऐं शयातीन खे लॻंदा आहिनि। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला नबूअत वारो हिकिड़ो मौजूदो, हे त क़ुरान हकीम ते हिकिड़ो मौजूदो आहे, इन खां अलावा इंतिहाई ॿिया बि मौजूदा हुया। इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हिकु मौजूदा, ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोई कई। हे नबी जी ख़ासि हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे, नबी पेशन गोई कंदो आहे। पेशन गोई मां छा मुराद आहे? पेशन गोई मां मुराद इहो आहे त नबी ईंदड़ वारी ख़बर पहिरियां ॿुधाए छॾींदो आहे। छा कंदो आहे नबी?
ईंदड़ वारी ख़बर नबी पहिरियां ॿुधाए चईंदो आहे पूरी काइनात में कंहिंखे बि हिमत न आहे, कंहिं मुर्शिद खे बि हिमत न आहे, कंहिं साहबी खे बि इहा ताक़त न हुई जो साहबी सुभाणे वारो कमु अॼु ॿुधाए। ॾिसो हदूं अथव। हिकिड़ो हूंदो आहे असांजे अकुल ऐं असांजी हिकिड़ी खोपड़ी हूंदी आहे। असां कंहिं साहबी जी मोहबत में अची करे पोइ उनखे मक़ाम जेको ॾींदा आहियूं उहो नबी वारो मक़ाम ॾींदा आहियूं। कंहिं साहबी जी हाणे मसलन तौरु कोई बंदो हुजे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी मोहबत में अची करे माज़अल्लाह चवे त अबू बकर सिद्दीक़ एॾा सारा मौजूदा ॾेखारिया आहिनि, एॾा सारा हज़रत अबू बकर सिद्दीक़ मौजूदा ॾेखारिया आहिनि। त हाणे इहो जेको आहे न हाणे मोहबत जे करे हद क्रास पियो करे त मौजूदो सिर्फ़ु नबी ॾेखारींदो आहे, अबू बकर सिद्दीक़ कॾहिं बि मौजूदो न ॾेखारियो आहे। साहबिन जी हिकिड़ी पंहिंजी तक़वा हूंदी आहे, साहबिन जो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम हूंदो आहे। ऐं अहिड़ी तरह कोई हज़रत अली साईं जी मोहबत में अची करे चवे त हज़रत अली साईं तमामु वॾा जेको मौजूदा ॾेखारनि, त सर हे पोइ हज़रत अली साईं में ऐं नबी में पोइ फ़र्क़ु बयानु न थींदो। हिकिड़ी ताक़त ॾिसो, ॻाल्हि बिल्कुलु आसान आहे, सम्झणु इंतिहाई आसान आहे। ॿ चार वांगुरु ॻाल्हि सम्झणु आसान आहे। हिकिड़ी ताक़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात की आहे, नोट कजो, हिकिड़ी ताक़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात की आहे। एतिरी ताक़त जेकॾहिं हज़रत अली साईं खां हुजे, तव्हां खां थो पुछां कयां, पोइ हज़रत अली साईं में नबी में फ़र्क़ु त न थियो? पोइ त हज़रत अली साईं खे साहबी न चइबो, पोइ त हज़रत अली साईं खे साहबी त न चइबो, पोइ त हज़रत अली साईं खे बि नबी मञिबो। पर असां तव्हांजे अक़ीदे खे जेको दुरुस्त करण पोइ आहियूं। असां चऊं था ॾिसो हदूं आहिनि। हज़रत अली साईं पाण फरमायो त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलाम आहियां, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे बि जेकॾहिं अगरि मूंखे ग़ुलाम करे छॾे न, मूंखे इंतिहाई क़बूल आहे। ऐं तमामु साहब जो इहो कोल फरमाए करे साहबनि ॿुधायो असांजे लेवल में नबी जे लेवल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। बसि हिकिड़ी ॾिसो न, कंहिंखे बंदे खे मोहबत थी वेंदी आहे न, किताब जे अंदरि आयो आहे, कंहिं बंदे खे जॾहिं मोहबत थींदी आहे, उहा मोहबत इंसान खे अखियुनि खां अंधो ऐं कननि खां ॿोड़ो करे छॾींदी आहे। पोइ उहा मुर्शिद जी मोहबत हुजे, कंहिं साहबी जी मोहबत हुजे, कंहिं इमाम जी मोहबत हुजे, असां उन मोहबत में बिल्कुलु क़ुर खे बि न ॾिसंदा आहियूं, हदीस खे बि न ॾिसंदा आहियूं। यार हाणे हदीसूं छा हुकुम आहे? इन ॻाल्हि जे अंदरि मां क़ुर जी त तोड़ींद नथो कयां, उहो बंदो इहा ॻाल्हि सोचींदो ई न आहे, सम्झंदो ई न आहे। उहो चवंदो आहे बसि मूंखे जेकी हिकिड़ी क़िस्म जो मोहबत आहे। त हज़रत अली साईं सां जेकी मोहबत जी लेवल आहे न, उहा लेवल साहबा अची करे ॿुधाई। उन साहिबनि जेको हद ॿुधाई त हे हद आहे, इन हद खां जेको न मथे जेकॾहिं अगरि तव्हां वेंदव न, तव्हां चओ था न हज़रत अली साईं एॾी सारी असांजी मदद करे पियो, हज़रत अली साईं मुश्किल कोशा हुयो, हज़रत अली साईं हाज़ुर नाज़ुर हुयो, ऐं जंहिं बि दुनिया जे कंहिं कुंड खां हज़रत अली साईं खे छॾींदव न, ऐं हज़रत अली साईं मदद लाइ पहुचंदो, त क़ुर ॿुधाए पियो, हदीस ॿुधाए पई, इहा हद हाणे किरास थिए पई, इहा ताक़त जेकी आहे न, इहा ताक़त हाणे अलाह जे टकर में पई अचे। इहा ताक़त छा पई अचे? इहा ताक़त हाणे अलाह जे टकर में पई अचे। कीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी मोहबत में अची करे चए त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हाज़ुर नाज़ुर आहे। हर हिकु मौक़े ते दुनिया जे कंहिं बि कुंड में अबू बकर सिद्दीक़ खे मां छॾींदुमि ऐं अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजी मदद कंदो। त सर हे हद किरास थिए पई। हाणे हिकिड़ी मदद अबू बकर सिद्दीक़ हिन दुनिया खां वञण खां बाद में बि करे, ऐं हिकिड़ी मदद अलाह बि करे। हिन प्लेनेट अर्थ ते अलाह बि हाज़ुर नाज़ुर ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि हाज़ुर नाज़ुर। त पोइ त हे फ़र्क़ु त बयानु थियो ई न। हे त पोइ लेवल जेको आहे बराबरि थिए बि, ऐं लेवल बराबरि थिए बि इहो बंदो गुमराह थींदो। अलाह ताला हदूं बयानु कयूं। अलाह ताला फरमाए मुंहिंजी जेकी ज़ात आहे न, कोई बि मुंहिंजे मिसल आहे ई न, कोई बि मुंहिंजे मिसल न आहे। हथा की नबी ॾिसो, नबियुनि जहिड़ो यार मासूम केरु आहे? नबियुनि हर हिकु कोल ते सभ खां पहिरियां नबियुनि जॾहिं बि तालीम शुरू कई न, नबियुनि इहा ॻाल्हि शुरू कई त असां अलाह जा अब्द आहियूं। छा आहियूं असां अलाह जा अब्द आहियूं, असां अलाह जा जेको न कासिद आहियूं। असां हिकिड़ो मैसेज खणी करे आया आहियूं उमत ताईं, ऐं उन अलाह जी असां इबादत कंदा आहियूं। ऐं असांजे मसाइल में असांजी मदद उहो अलाह कंदो आहे। हे तमामु पैगम्बरनि जो इहो ई कोल हुयो। पैगम्बर ईअं न चओ त सिर्फ़ु हा अलाह खां बि मदद घुरो, इन खां बाद में पैगम्बर ईअं चओ त असां बि वेठा आहियूं। असां जेको हिन दुनिया खां वञण खां बाद में बि असांखे ख़बर ते अची वियो, जीअं असांजे ज़माने में मुर्शिद चवंदा आहिनि, साईं मरण खां बाद में बि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न कजो, बाबू ज़िंदा आहे क़बर में, क़बर में ज़िंदा आहे।
हे असांजे जीअं ज़माने में माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए वियो आहे। असांजी सिंध आहे न, सिंध, हिते त इंतिहाई क़िस्म जी जहालत आहे, इंतिहाई क़िस्म जी जहालत आहे। कंहिं बि दरगाह ते हलिया वञो, ॻाल्हि नोट कजो ज़िमेदारी सां, मां ॻाल्हि कयां पियो, कंहिं बि दरगाह ते हलिया वञो, पर उहा दरगाह हुजे बिदअतुनि जी, कंहिं बि दरगाह ते हलिया वञो, उन दरगाह ते जुमे जो बयानु हिकिड़ो लाज़िमी यार ॿुधो, जुमे जो बयानु उते वञी करे लाज़िमी ॿुधो। ऐं जीअं जो बयानु उते थींदो, घटि में घटि मुने घंटे जो बयानु थींदो, या कलाक जो बि बयानु थी सघे थो, या सवा घंटे जो बि बयानु थींदो। जेको बयानु कंदो न, तव्हां नोट कजो, तव्हां उनजा मिंट त ॻणियो, तव्हां उनजा मिंट ॻणियो। जेकॾहिं मुनो घंटो बयानु कंदो न, अधु घंटो उन जेको आहे जीअं गादी ते बयानु करे पियो न, अधु घंटो उन मुर्शिद जेसि ताईं उहो तारीफ़ न करे न, तेसि ताईं उनखे मज़ो अचे ई न। हिकिड़ो जुमो न, सभु जुमा अची करे फज़ाइल जेको खणंदो त हे असांजो मुर्शिद हेतिरी लेवल ते पहुतल हुयो। यार जुमे जे मथां ज़ालिमूं तव्हांजो ख़ुदा जो ख़ौफ़ न थियो, जुमे जे ॾींहं जे अंदरि तव्हां अलाह जी वहदानियत बयानु कयो, तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम खे खणी करे ॿुधायो त उम्मत तव्हांखे सिधी थिए न, उम्मत जो अक़ीदो सिधो कयो न। अक्सर गादियुनि ते मां ॾिठो आहे, अक्सर जेको आहे दरगाहुनि ते मां ॾिठो आहे, इहो ईअं ई हूंदो आहे। मुनो घंटो बयानु थींदो न, आख़िरी 15 मिंट को हिकिड़ी का हदीस उहा बि अधूरी ॿुधाईंदा, बसि अधूरी हदीस। पोइ इन खां बाद में रुगो जेको आहे न असांजो मुर्शिद हिन लेवल जो हुयो, हिन लेवल जो हुयो। मां तव्हांखे हिकिड़ी रिवायत थो रखां, हिकिड़ो साहिब बि हुयो, उन साहिब बि अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान बयानु कयो। हालांकि अक्सर साहिब कंदा हुया, जंहिंमें हसन बिन साबित जेको आहे टाप ते हुयो, उहो शान बयानु कंदो अक्सर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, अक्सर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान बयानु कंदो हुयो। त अलाह जे नबी बि हुनखे रोकियो न, छो त उहा जेकी शान हुई न, उहो नबी जे हक़ में हुई, ऐं नबी जे लेवल खां उहा ॿाहिरि न पई टपे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो साहिबी आयो, हिकिड़ो साहिबी आयो। उन साहिबी अचण सां ई अलाह जी पहिरियों तारीफ़ न कई, अचण सां ई मुंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करणु शुरू कई, अचण सां ई। ऐं उहा तारीफ़ जेके न, उहा हद में ई हुई। अलाह जे नबी साहबा फरमायो, अलाह असां ॾिठोसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तरफ़ मुखातिब थिया, ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तरफ़ जीअं जो मुखातिब थिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरो मुबारक ॻाढ़ो ज़र थी वियो। अलाह जे नबी फरमायो, हाज़ा बेसल ख़तीब, अलाह जे नबी फरमायो, केॾो न बुछड़ो ख़तीब आहे, केॾो न बुछड़ो ख़तीब आहे, केॾी न वॾी बुरी ॻाल्हि थो करे। उहो साहिबी जेको फज़ल बयानु करे पियो न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, उहो साहिबी चुप थी वियो, हैरान थी वियो। हुन साहिबी जो, या रसूल अल्लाह, मां ॻाल्हि जेकी कई आहे उहा जेकॾहिं ॻाल्हि हद खां वधी वई त माज़रत, पर अलाह जे नबी फरमायो त ॾिस मां नबी आहियां, तूं मुंड में ई मुंहिंजी तारीफ़ शुरू कई, मुंहिंजी सना शुरू कई। अलाह जो को तूं मक़ाम बयानु कयो ई न त अलाह कहिड़ी ज़ात आहे, मुंड में ई जेको तूं मुंहिंजी तारीफ़ शुरू कई। अलाह जे नबी फरमायो, हाज़ा बेसल ख़तीब, हे बुरो ख़तीब अथव। यार हिन पूरी प्लेन अर्थ ते जेकॾहिं मां चवां थो, असांजो हिकु हिकु जेको मिंट आहे, असांजी पूरी ज़िंदगी, जेकॾहिं 60 साल जेकी ज़िंदगी आहे, जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां शान में बयानु कयूं, मां कसम खणां थो घटि आहे। जेको नबी जो मक़ाम आहे, जेकी नबी जी हैसियत आहे, जेकी नबी जी बुलंदी आहे, असां पंहिंजी ज़िंदगी सॼी जेको आहे हिन में वक़ुफ़ करे छॾियूं। ऐं सिर्फ़ु मां ॾींहुं राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फ़ज़ाइल शुरू कयां, ऐं जेके हदीसुनि में जेको फ़ज़ाइल नोट थियल मां उनखे बयानु कयां, नथा अदा करे सघूं। इन जे बावजूदि छा फ़रमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जी फरमाए, बेसल ख़तीब, हे बुरो ख़तीब अथव। हाणे नबी जी ज़ात आहे, उहा ईअं फरमाए पई। असांजे ज़माने में मुर्शिद जेको न, उहो अॻ में हिकिड़ो माइक ते अहिड़ो माण्हू बीहारे छॾींदा आहिनि, अहिड़ो हिकिड़ो बंदो बीहारे छॾींदा आहिनि माइक ते, त उहो माइक ते हली अधु कलाक फ़ज़ाइल पढ़ंदो। मुर्शिद जेको हिते वेठो आहे, साईं हेॾो सारो साईं करामत ॾेखारींदो आहे, साईं हीअं कंदो आहे, हेॾी हिन जी हैसियत आहे, अलाए केतिरनि जेको बीमारियुनि जो इलाजु मुर्शिद कयो। हे मुर्शिद आहे को डॉक्टर आहे? चई साईं अलाए कयो लंगड़ा लूला हे जेको न, चई टंगू वंगू भॻल। हिकिड़े त अजीब ॻाल्हि कई, चई राति जे टाइम सां हिकिड़े खे थी वई मिर्गी, राति जे टाइम हिकिड़े खे थी वई मिर्गी, वाछूं जेको आहे फिरी वियसि, बिल्कुलु वाछूं बिल्कुलु फिरी वियसि। अहिड़ी तरह साईं पोइ राति जो हाणे साईं ॾिठईं, हाणे राति जो काॾे डॉक्टर ॾे मां वञा,
राति जो जेको आहे हिन जी घरवारी रओ जेको आहे ॻिची में विझी करे चए साईं पहुच न मुड़ुसु जेको आहे मुंहिंजो हाणे प्याला थो करे। मुड़ुसु 5 मिंट में जेको आहे प्याला करे वेंदो। इन खां बाद में जवाबु ढका थी वियो, दरवाज़ो खुली वियो ऐं मुड़ुसु जेको आहे घर में पहुची वियो। ऐं मुर्शिद कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न कजांइ, हाणे हिन जो इलाजु थी वेंदो। चयो बाबा बिल्कुलु जेको आहे न मुर्शिद सिर्फ़ु हथु घुमायो ऐं बिल्कुलु दुरुस्त थी वियो, बिल्कुलु सही थी वियो। चए अड़े मुल्ला नथो मञे, अञा तूं नथो मञे? हाणे कसम थो, हाणे इन सां उमत जो अक़ीदो सिधो थींदो। साईं खे जेकॾहिं एॾी करामत आहे न, कंहिं बि मुर्शिद खे यार एतिरी करामत आहे जेकी दावा थो करे न, उनखे रखो इस्पतालुनि जे अंदरि, केतिरा मरीज़ लंगड़ा लुला अचनि था, उहे सभु दुरुस्त थी वञनि न। हे हेतिरा सारा डॉक्टर जेके वेठा आहिनि, उहे सभु असांजा डॉक्टर ज़ालिम आहिनि, उहे टोटली डॉक्टर ज़ालिम आहिनि। जेकॾहिं कंहिं में एतिरी करामत आहे त केतिरो इंसानी जो भलाई थींदी जेकॾहिं अहिड़े कंहिं वॾे टाप वारे मुर्शिद खे जेकॾहिं रखे छॾिजे कंहिं इस्पताल में। मुर्शिद सिर्फ़ु साईं 5 सेकंडनि में कमु सिधो पियो करे, हथु घुमाए पियो बंदि सिधो। त ॾींहं में केतिरा मुर्शिदनि जो जेको भलो, केतिरो मुरीदनि जो भलो थींदो। हाणे कसम त इन ॻाल्हियुनि ते हे पब्लिक काॾे वेंदी? हिनखे न ॿुधणो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ग़म हुयो पोइ अलाह जे नबी केतिरा टेंशन पोइ खणी आयो, उमत खे छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम ॾिनो हुयो। अलाह जे नबी कीअं सख़्ती सां उमत खे मना कई त मां हिन दुनिया खां वञा त मतां तव्हां पंहिंजा मसइला मुंहिंजे दर ते खणी अचो, तव्हां पंहिंजा मसइला हे क़ाबू आहे एॾे खणी वञिजो, मुंहिंजे दर ते बिल्कुलु पंहिंजा मसइला न खणी अचो। साफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे नबी खे ख़बर हुई, छाजे करे इल्मु जेको आहे उहो कामिल हुयो, अलाह ताला जी तरफ़ां इल्मु अचे पियो न। नबी खे ख़बर हुई त 1400 साल खां बाद में अहिड़ा माण्हू पैदा थींदा। अलाह जे नबी फरमाए कंहिं क़िस्म जो जेको आहे साहबा मां तव्हांखे नसीहत कयां थो, मुंहिंजे वञण खां बाद में हे साहबा मुंहिंजे क़बर खे जेको आहे सजदे खां न पढ़ाइजो। हे साहबा जेकॾहिं ईअं तव्हां कयो पोइ ख़ुदा जी लानत तव्हांजे मथां ईंदी। अलाह अकबर। आहिनि केरु साहबा जे फौरी तौरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु हासिलु कयो ऐं केॾी सख़्ती सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु पियो करे। हे साहबा टेंशन अचे मुसीबत अचे दुनिया में तव्हांखे टेंशन मुसीबत ईंदी, पर मामला अलाह जी तरफ़। ऐं मां नबी वटि जॾहिं मामला आया न, मां सभु मामला अलाह जा ॾोह पेश कया, टोटली मामला। ऐं असां चवंदा न साईं बसि कोई बि टेंशन पए साईं भॼ ॿुध जेको आहे मुर्शिद ॾे, हा हॾियो वञ, कोई टेंशन न आहे, मुर्शिद कमु जेको आहे सॼो करे छॾींदो। तव्हां खां पुछा कयां पियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी जे अंदरि राति जो पोइ तहज्जुद नमाज़ में छो बीठा हूंदा हुया? बसि अलाह जे नबी फरमाए न, बसि मां मामला क्लियर कंदुमि तव्हांजा, मां त अञा मामला क्लियर कंदुमि, मां वेठो आहियां न, बसि न। साहबा खे कहिड़ो टेंशन, साहबा सही तहज्जुद में बीठा हूंदा हुया, तमामु साहबा रोअंदा हुया, हिकिड़े मौक़े ते बि ख़ुशि न थिया। अॼुकल्ह त जन ते टिकट मिले पई दरगाहनि तां, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न, हिकिड़े ते ऐलान सां कयो फ़क़्रियत तौर ते, टेंशन कंहिं क़िस्म जो न आहे, मुरीद जेको असांजे मुर्शिद थी वञे, जन्नत जी टिकट मिली वेंदी तोखे। हे मां पंहिंजे अखियुनि सां जेको कननि सां इहा ॻाल्हि ॿुधमि त असांजे मुर्शिद जेको आहे तूं मुरीद थी, जन्नत जी टिकट तोखे मिली वई। इहा टिकट सिर्फ़ु जेको आहे सिंध में विराइजे पई। हे कहिड़े अक़ीदे में असां बीठा आहियूं, कहिड़नि ॻाल्हियुनि ते असां बीठा आहियूं? मां पहिरियों बि ॻाल्हि कई हुयमि, 1400 साल पहिरियां बि 1400 साल पहिरियां बि आले रसूल सां जेको आहे वफ़ा न थी, 1400 साल खां बाद में बि आले रसूल सां वफ़ा न थी आहे। हे ड्रामेबाज़ी आहे, ॿियो छा आहे? हे सिर्फ़ु बसि इमाम हुसैन इन मां राज़ी थींदो, 10 ॾींहं जेको तव्हां सबील लॻायो इमाम हुसैन इन मां राज़ी थींदो। ज़िंदगी तव्हां ॾिसो न माण्हुनि जी भला, सिर्फ़ु बसि न्याज़ जे देगड़े करण सां बसि इमाम हुसैन राज़ी थींदो। हे किथे असांखे बीहारे वियो, हर किथे असांजी अकल मारी वई आहे, इन मां इमाम हुसैन राज़ी थींदो। लानत हुजे साईं यज़ीद ते, लानत हुजे साईं यज़ीद ते, लानत हुजे। हे पहिरीं मरम खां 10 मरम ते मूंखे ख़बर, मां ॾिठुमि त यार जेकॾहिं अगरि अलाह न करे यज़ीद हिन ज़माने में निकिरी पई न, हे सभु यज़ीद खे ख़तमु करे छॾींदा। एतिरी सारी त आवाज़ हलंदी आहे न। 10 मरम वियो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हाणे पूरो मुल्क यज़ीदी थी पियो आहे, ख़ुदि पाण ई पूरो मुल्क, कंहिं क़िस्म जो पब्लिक जी इस्लाह नथी थिए।
मुहर्रम आयो, कोई नमाज़ जी तरफ़ न आयो त छा थियो? हे कहिड़ी इमाम हुसैन सां वफ़ा आहे? साईं कूफे वारा जेको ज़ालिम आहे बिल्कुलु ज़ालिम हुया। 1400 साल खां बाद में तव्हां बि ज़ालिम हुयो, तव्हां बि ज़ालिम हुयो। नालो इमाम हुसैन जो खणी करे इन खां बाद में किरदार तो असांजो उहो आहे ई न। तव्हां पाण ॿुधायो, छा तव्हांजे शहदाद कोट जे अंदरि व्याज नथो हले? नथो हले? छा ज़िना नथी हले? छा शराब नथो हले? छा क़तल नथो हले? छा चोरी नथी हले? माण्हुनि जी दुकान ते डाका नथा लॻनि? त कहिड़े मक़ाम ते बीठा आहियूं तव्हां सां? पोइ अलाह जो कसम खणां थो, इन मक़ाम ते क़यामत ॾींहुं इमाम हुसैन क़बूल न कंदो, न कंदो। इमाम हुसैन चवंदो तव्हांजो रस्तो ॿियो हुयो, मुंहिंजो रस्तो ॿियो हुयो। सिर्फ़ु जेको उहो दावा थी हले, सिर्फ़ु ॻाल्हियूं जेको हलनि थियूं, ॿियो कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। कंहिं ज़माने खां वठी करे मां ॾिसंदो अचां थो, असुली इमाम हुसैन सां जेकी मोहबत आहे उहो क़ुर खे फोकस कयो, हदीस खे फोकस कयो। ॾिसो त इमाम हुसैन जी ज़िंदगी पूरी पढ़ो त यार छा सबक़ु मिलियो आहे असांखे। करबला जो हिकिड़ो जेको चैप्टर पढ़ी करे 10 ॾींहंनि जे अंदरि रोई करे पोइ सॼी ज़िंदगी तव्हां ईअं गुज़ारियो। हे ॾिसो मां ॿियनि खे को टारगेट नथो बणायां, हे मां जेको हिते मजलिस में जेको हिन बयान में वेठो न, मां तव्हांखे थो नसीहत कयां, मां तव्हांखे नसीहत कयां थो, असां पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी बणायूं। असांजो किरदारु जेको आहे हुसैनी थी वञे। सिर्फ़ु नाले सां न थींदो आहे साईं, नाले सां न थींदो आहे, घणो कुझु खपे थो। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब था फ़रमाए। और पाणी पी रहे गिलास पियो न सही। साईं आशूरनि जे ॾींहं में वॻण जे क़रीब हिकु ज़ाकिर मजलिस में आबे ज़मज़म जे पाणी जी गुस्ताई कई। ज़ाकिर जो नालो ग़ुलाम महदी। ऐसा ॻाल्हि मशहूरु थी, बिल्कुलु ट्रेंडिंग ते हली। मां इहा ई हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त पहिरीं मुहर्रम खां वठी करे 10 मुहर्रम ताईं अक्सर जेके ज़ाकिर हूंदा आहिनि, हिकु नंबर ते जाहिल, बेवकूफ़, नादान, नासमझ हूंदा आहिनि। हाणे अची करे हिन ज़िद कहिड़ी ॻाल्हि ते कयो, हे हिकिड़ो ज़ाकिर हुयो, हिन जे मथां FR उते थी वई। इन खां बाद में वाक़ियो मां सॼो ॿुधाईंदो, हुन पीउ क़ुर बि खणी आयो, साईं मुंहिंजे पुट खे माफ़ु कयो। हाणे भरी मजलिस में, मजलिस आहे इमाम हुसैन जी, हुन भरी मजलिस में चए तव्हां सबील नथा पियो, तव्हां सबील नथा पियो। हा, सबील जेकर नथा पियो, पोइ जीअं आबे ज़मज़म थुकुनि वारो पाणी पीअंदा आहियो न, थुकुनि वारो आबे ज़मज़म पाणी पीअंदा आहियो न। यार ॾिसो बिल फ़र्ज़ मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, कोई जेकॾहिं सबील हिकिड़ो नथो पीए, हर कंहिंजो पंहिंजो मसलक आहे। तव्हां सबील कई असां कॾहिं रोकियो? शहदाद कोट में जेके बि शिया हज़रात आहिनि, जेके बि शिया हज़रात आहिनि, सभिनी सबील कई। अलाए केतिरा असांजा दोस्त आहिनि, उन्हनि बि सबील कई। पूरे मस्तो हिमालय जे अंदरि सबील थी। कोई हिकिड़ो उथी करे मुंहिंजे नाले चए साईं तव्हां सबील खां रोकियो कंहिंखे, असां छो रोकींदासीं? तव्हांजो पंहिंजो मसलक आहे, तव्हांजो पंहिंजो अक़ीदो आहे, तव्हां कंदा रहो। हा, बाक़ी पंहिंजी सबील खे फ़ोक़े ॾियण जे लाइ आबे ज़मज़म खे थुकुनि वारो पाणी चवणु। हाणे इहो थुकुनि वारो ॿुधां पाणी छाजे करे हिन ज़ालिम जो बदबख़्त, इहो इन करे चयो रिवायत आहे, हिकिड़ी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आबे ज़मज़म खां पाणी कढी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीतो। इन खां बाद में अलाह जे नबी उन ई पाणी खे आबे ज़मज़म जे अंदरि हारियो। छाजे करे हारियो? अलाह जे नबी फ़रमायो ताकी क़यामत ताईं अचण वारी मुंहिंजी उम्मत ताईं मुंहिंजी सादत पहुची सघे, मुंहिंजी ओभर अची सघे। नबी जी ओभर में केतिरी शफ़ा हूंदी? सहाबा हुया, उहो सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू कंदा हुया, सहाबा उन पाणी खे हेठि किरणु न छॾींदा। सभिनी रिवायत में लिखियलु आहे, सहाबा न कंदा हुया। सहाबा चवंदा नबी जो पाणी हेठि किरे, हथ धोई करे सहाबा पंहिंजे जिस्म खे मले छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू फरमाईंदा हुया। इन खां बाद में सहाबा छा कंदा हुया? पाणी हथ हेठां ॾींदा हुया, पाणी खणी करे सहाबा जिस्म ते मलींदा हुया। सहाबा चवंदा नॉर्मल पाणी आहे भला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुरड़ी फरमाई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुली फरमाई। साहिबनि पाणी हथ बुकाडो झलियो, साहिबनि पंहिंजे सीने ते लॻायो। साहिबनि जो नॉर्मल पाणी न आहे, नॉर्मल गुरड़ी बि न आहे। हे केरु आहे? हे नबी आहे। हे केरु? नबी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंगियूं हणायूं आहिनि, हजामो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करायो।
ऐं हजामे मां फासिद हिकिड़ो खून निकितो जेको निकिरंदो आहे। अलाह जे नबी फरमायो, हिकिड़े साहबी खे नबी समा प्याले में उहो खून ॾिनो। अलाह जे नबी फरमायो हे वञी करे खणी ए साहबा अहिड़े जॻह दफ़न करे आ जा त हिन खून जी तोई न थिए। उहो साहबी वियो तकड़े में मोटी आयो। अलाह जे नबी फरमायो साहबा किथे दफ़न करे आयो हुन खून खे? उन साहबी चयो साईं अहिड़ी जॻह ते दफ़न करे आयो आहियां जो क़यामत ताईं उतां निकिरंदो ई न। अलाह जे नबी फरमायो किथे? चई या रसूल अल्लाह इहो खून मां पी छॾियो आहे, उहो इहो खून मां पी छॾियो आहे। अलाह जे नबी फरमायो हिन साहबी जे जिस्म जे मथां मां नबी थो फरमायां जहन्नम जी बाहि ईंदी ई न। छाजे करे? जंहिंजे खून सां मां नबी जो खून मिली वियो आहे, जंहिंजे खून सां मां नबी जो खून मिली वियो आहे। मां अक्सर इहा ॻाल्हि कंदो आहियां, पहिरीं महरम खां वठी करे 10 महरम ताईं हे जाहिल जेका हिकिड़ा माण्हू मिंबर ते विहारींदा आहिनि, जाहिल हिकिड़े क़िस्म जा माण्हू जंहिंखे कंहिं क़िस्म जे को ॻाल्हाइण जी तमीज़ न हूंदी आहे, एतिरी यार सलाहियत इन्हनि खे न हूंदी आहे, इन्हनि खे हिमत थिए न, इन्हनि खे गैरत थिए क़ुर जो हिकिड़ो सिफ़ो खणी करे पंहिंजी मर्ज़ी ते पढ़नि। जंहिंखे क़ुर सिधो जेको आहे हिकिड़ी आयत पढ़णु न अचे, पब्लिक वरी उन खां इल्मु हासिलु कंदी। हाणे नेठि हिते बि त माण्हू वञनि था न, हिते बि माण्हू वञनि था न, नौजवान वञनि था। हाणे जंहिंखे साफ़ टू द पॉइंट हिकिड़ी आयत सिधी पढ़णु न अचे, जंहिंजी बद अख़लाक़ी इहा हुजे जो नबी जे पाणी खे जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ओभर मोकिली आहे उनखे चयो त माज़ाला थुकु वारो पाणी आहे। हे बद वक़्त ऐं मलून माण्हू जी इहा निशानी आहे। ऐं हमेशह इहो टोलो गुस्ताख़ रहियो आहे, हमेशह। ऐं साहिबनि जा गुस्ताख़ अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि जेको गुस्ताख़ी उनखे ख़बर पई पोइ जेको उतां थियनि जमायती उन इलाइक़े में जॾहिं ॻाल्हि थी, उन मजलिस में ई काफ़ियूं थिया। हुन चयो त कहिड़ी ॻाल्हि आहे, हे कहिड़ी त ॻाल्हि कई आहे? उते ई जेको फौरी तौर उन साथियुनि जेको हिमत कयो उनजे मथां एफ.आर. थी। उन जो पीउ पोइ क़ुर खणी आयो, उन ज़ाकिर जो पीउ क़ुर खणी आयो। चई साईं हिन क़ुर खे ॾिसो, मुंहिंजे पुटु जेको न हिकिड़ी जख हणी आहे, बकवास कई आहे, मुंहिंजो पुटु जेको माफ़ी तव्हां खां वठंदो। ऐं पोइ जेको जमायत मां ॾिठो त यार हाणे क़ुर जो मामिलो अची वियो आहे। चई साईं तौबा कंदो, इस्तग़फ़ार कंदो, ॿीहर जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि निकिरे न पोइ जेको आहे तव्हांजे हथ सां ई गिरबन हूंदी। ऐं मूंखे हैरानगी लॻंदी आहे अहिड़नि माण्हुनि जा ॾाढो वेही करे तव्हां वरी नसीहत हासिलु कंदा आहियो। अहिड़नि खे त जेको सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हे इन जी इल्म जी हैसियत आहे, इल्म जी जेकी क्वालिटी आहे। इन सां गॾोगॾु हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि कयां। 10 मुहर्रम ते असांजो शहदादकोट हिते 10 तारीख़ ते मजलिस थींदी आहे। मजलिस राति इशा खां नमाज़ खां पोइ शुरू थी। इन्हनि जो हिकिड़ो मौलवी आहे जंहिंजो नालो इख़लाक़ अहमद इख़लाक़ी हुयो। उनजी उमिरि तक़रीबन 60-65 साल आहे। उन ॻाल्हि हलाईंदो रहियो। उनखे बि कंहिं क़िस्म जी काई हिमत न थी जो मुंड में जेको क़ुर पढ़नि, सिर जेको हिकिड़ो फितनो आहे, ॿियो कुझु बि न आहे। कंहिं क़िस्म जी हिमत न थी जो क़ुर जो हिकिड़ी आयत का पढ़ाई ॾेखारनि। ख़बर पवंदी न जो आयत हिकिड़ी पढ़ंदा न त उनजो इल्मु ज़ाहिर थी पवंदो पब्लिक जे ॾाढो। हिनखे सिधो क़ुर ई पढ़णु नथो अचे। हुन हली करे ॻाल्हि करे आयो इन टॉपिक ते। उन चयो त मुल्ला जेके हज़रात आहिनि उहे 9 महरम ते चवनि था रोज़ो रखो। मुल्ला हज़रात जेके आहिनि उहे चवनि था 10 ऐं 9 तारीख़ ते रोज़ो रखो। चई रोज़ो रखे करे इमाम हुसैन खां परे करणु चाहिनि था। इहो रोज़ो रखे करे इमाम हुसैन खां परे करणु चाहिनि था। क्लिप मां वटि मौजूदु आहे, मां बयान ॿुधंदो रहंदो आहियां। हली करे चई त रोज़ो रखो था, इन रोज़े जे मथां लानत हुजे। हे ॻाल्हि मां नॉर्मल नथो कयां। हे ॻाल्हि मां वटि रिकॉर्ड पई आहे, इहा मां क्लिप जी अटैच कंदुमि हिन सां ताकी पब्लिक खे ख़बर पवे। हुन चयो त हे रोज़ो जेको रखो था, हाणे तव्हांखे ॿुधायां थो जेकॾहिं को नफ़ली रोज़ो रखे इहो अलाह जे क़रीब थींदो न थींदो? जेकॾहिं कोई नफ़ली नमाज़ पढ़े अलाह जे क़रीब थींदो न थींदो? बाक़ी मां हिन जी बोलती चङी तरह इहा बंदि कयां थो। जेको चए थो रोज़ो इहो साबित न आहे, अलाह जो कसम खणी ॻाल्हि कयां पियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां 10 मुहर्रम जो 9 मुहर्रम जो रोज़ो साबित आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 जो रोज़ो रखियो। साहिबनि ॿुधायो या रसूल अल्लाह इहो रोज़ो त यहूदी बि रखनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाजे करे? या रसूल अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जे करे। अल्लाह जे नबी फरमायो मूसा अलैहिस्सलाम त मुंहिंजो भाउ आहे। केरु आहे? मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजो भाउ आहे। अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा ठीकु आहे, हाणे यहूदियुनि सां
मुशाबित न कबी, छाजे करे यहूदी बि 10 तारीख़ जो रोज़ो रखनि था। अलाह जे नबी फरमायो ए सभु हाणे हीअं कयो, या 10 सां गॾु 9 जो रोज़ो मिलायो, या 10 सां गॾु 11 जो रोज़ो मिलाए छॾियो। मां नबी तो हुकुम कयां, नफ़िली रोज़ो आहे। असां तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई पाबंद न कयो तव्हां रोज़ो रखो, तव्हां न रखो, पर हर कंहिंजो मसलक आहे, हर कंहिंजो अक़ीदो आहे। असां पंहिंजे मसलक जे एतबार सां रोज़ो रखूं था। असां हिन रोज़े खे फ़र्ज़ु करार नथा ॾियूं, असां हिन रोज़े खे फ़र्ज़ु करार नथा ॾियूं, पर असां चवंदा नफ़िली रोज़ो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो आहे, असां बि नफ़िली तौर ते रखूं था। तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हां रोज़ो रखो? शिया हज़रात खे कंहिं चयो आहे तव्हां न रखो? तव्हां सबील लाइ असां तव्हांखे रोकियो? तव्हां न्याज़, मां चवंदुमि तव्हांजो पंहिंजो मसलक आहे, तव्हांजो पंहिंजो अक़ीदो आहे, तव्हां कंदा रहो, बिल्कुलु कंदा रहो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। जॾहिं असां तव्हांखे एतिरी इजाज़त ॾींदा पोइ तव्हां छो इहा ॻाल्हि कयो था? हाणे इन जी इल्मी हैसियत इहा आहे, इहा क्लिप रिकॉर्ड थियल आहे। इन चयो त माज़अल्लाह इहो नफ़ली जेको रोज़ो रखनि था इमाम हुसैन खां परे थियण करे रखनि था। मां तव्हांखे ॿुधायां, दीन जो को हिकिड़ो कमु अंजाम ॾियणु, दीन जो को हिकिड़ो कमु करणु, नमाज़ पढ़णु, रोज़ा रखणु, इहो इमाम हुसैन सां गॾु करण जे पोयां आहे या इमाम हुसैन खां परे करण जे पोयां आहे? ॿुधायो। हली करे पंहिंजी मजलिस में लास्ट में इहा ॻाल्हि कई त मुबारक हुजे तव्हांखे, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां इमाम हुसैन जे लाइ अॼु पैदल निकिता आहियो। तव्हांखे मुबारक हुजे, इमाम हुसैन जे लाइ तव्हां रुना आहियो। तव्हांखे मुबारक हुजे, इमाम हुसैन जे लाइ तव्हां पंहिंजे पुठियुनि ते ज़ंजीर ज़नी कई आहे। इहा ॻाल्हि हिते मौजूदु, इन ज़ालिम इहा ॻाल्हि आख़िरी में न कई, आख़िरी में ॻाल्हि न कई। तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां नमाज़ पढ़ी आहे। कंहिं क़िस्म जो न चई, इहे टॉपिक ॾींदो वियो मुबारक हुजे, मुबारक हुजे। कॾहिं ईअं न फरमाई, आख़िरी लास्ट क्लिप ताईं न फरमाई तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां नमाज़ पढ़ी हुजे। कहिड़े क़िस्म जी आहे मोहबत आहे? पेरनि, तव्हां इमाम हुसैन जे लाइ पेरनि उगाड़े घुमेव? इमाम हुसैन जे लाइ तव्हां ख़मीस लाहे करे तव्हां पंहिंजे पुठी खे कुटियो? इमाम हुसैन जे लाइ तव्हां 10 ॾींहं जेको आहे सबील लॻाई, तव्हां लॻायो? इमाम हुसैन जे लाइ तव्हां रुनव? अड़े ज़ालिमो, इहा कहिड़ी मोहबत आहे जो 10 मुहर्रम ते चौंक ते तव्हांजो मजमू 2000 जे क़रीब हुजे ऐं आज़ान थिए तव्हां मां 5 माण्हू या 10 माण्हू या तव्हांजो 100 माण्हू नमाज़ ते वञे, त हे इमाम हुसैन सां कहिड़ी मोहबत आहे? हे कहिड़ी इमाम हुसैन सां मोहबत आहे? कंहिं क़िस्म जो 3 मिंट इन इख़लाक़ अहमद इख़लाक़ी चोंस ते तक़रीर कई, कंहिं क़िस्म जी हिकिड़ी पॉइंट न ॿुधाई, अड़े नमाज़ पढ़ंदा कयो। इन नमाज़ जे करे, इन हक़ जे करे, इन अदुल जे करे इमाम हुसैन अॼु खां 1400 साल पहिरियां जेको शहीद थियो आहे, इन ई 10 यारे ॾींहुं इमाम हुसैन नमाज़ न छॾी आहे। तूं कहिड़े क़िस्म जो हुसैनी आहे? तूं कहिड़े क़िस्म जो हुसैनी आहे? मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, सिर्फ़ु पब्लिक खे हिकिड़ो गुमराह करण जो तरीक़ो आहे बसि। 10 ॾींहंनि जे अंदरि तव्हां हिमत कयो आहे, तव्हां सभ खां पहिरियां पब्लिक खे पको नमाज़ी कयो आहे, जेको असली इमाम हुसैन जो मक़सदु हुयो। बिल्कुलु न कंदा, बिल्कुलु बि न कंदा। सिर्फ़ु बसि इन ॻाल्हि ते तव्हांखे महसूसु कंदा, साईं मछली लॻाईंदव पेरनि ते, जेको आहे पेरनि उगाड़े घुमंदव, ऐं अहिड़ी तरह कपिड़ा लाहे करे जेको आहे ज़ंजीर ज़नी कंदव, हे तमामु वॾो अजुर मिलंदो। ऐं अहिड़ी तरह अफ़सोस मां चवां त जेकॾहिं अगरि इन क्वालिटी खे, जेको 10 मुहर्रम ते कयो थो वञे, इन क्वालिटी खे जेकॾहिं अगरि असां रिकॉर्ड करे रखूं त इस्लाम जी कंहिं बि मैचिंग इन सां नथी थिए। इस्लाम जी कंहिं क़िस्म जी मैचिंग नथी थिए। बार बार ॻाल्हि कई वेंदी आहे, इमाम हुसैन जूं न्याणियूं हुयूं, इमाम हुसैन जूं न्याणियूं हुयूं, यज़ीदी टोले जॾहिं छा कयो, उन्हनि खां चादरियूं मथे जो रओ लाथो, ऐं इन खां बाद में पोइ उन्हनि न्याणियुनि छा कयो, पंहिंजे वारनि सां पंहिंजे चेहरे खे ढकियऊं। हे मजलिस जे अंदरि पढ़ियो वेंदो आहे, मजलिस जे अंदरि। हा, मुमकिन आहे एतिरी ॻाल्हि थी बि हुई, छाजे करे उहा निस्बत आला आहे, उहो घरानो वॾो आला आहे, उन घराने जे अंदरि पढ़ंदो आहे। हे कहिड़े क़िस्म जी मोहबत आहे? पोइ इमाम हुसैन जूं न्याणियूं रओ न हुजण जे करे वारनि सां पर्दो कनि पियूं। ऐं तव्हां अॼुकल्ह असांजे मुस्लमान 10 मुहर्रम ते मूंखे काफ़ी साथनि ॿुधायो, साईं हिकिड़े पासे तमामु छोकिरनि जी लिस्ट हुई, मजमो हुयो, ऐं ॿिए पासे तमामु घणियूं औरतूं मजमे में बीठियूं हुयूं, कंहिं क़िस्म जो कोई रओ न हुयो। हे कहिड़े क़िस्म जो इस्लाम आहे? कंहिं सां धोखो आहे? हे मुस्लमान सां धोखो आहे, हे मुस्लमान सां धोखो आहे। मां ॻाल्हि हिकिड़ी नोट कयां, जेकॾहिं कोई सुन्नी हज़रात
कोई देवबंदी हुजे, कोई बरेलवी हुजे या कोई शियो हुजे, जेकर कोई देवबंदी भी इहो कमु करे थो, कोई देवबंदी भी अहिड़ो कमु करे थो जो औरतुनि खे चौंक ते बीहारे करे, चौंक ते बीहारे करे ऐं कंहिं क़िस्म जो औरतुनि खे जेको आहे पर्दो न हुजे, हिन देवबंदी जे मथां बि लानत लॻंदी। हा, अलाह जी लानत लॻंदी। कोई बरेलवी हुजे, उहो बि जेकॾहिं औरतुनि खे पर्दो न कराए वॾे मजमे जे अंदरि ऐं औरतुनि खे ईअं चौंकनि ते बीहारे करे उहो मातम ॾिसनि, इन बरेलवी जे मथां बि लानत लॻंदी। अहिड़ी तरह जेकॾहिं कोई शियो हज़रत हुजे, उन जे मथां बि इहो ई हुकुम आहे। इस्लाम में त पर्दे जो हुकुम अलाह ताला बार बार फरमायो, ऐं नबी पंहिंजी नियाणियुनि खे पर्दो करायो, पंहिंजे घरवारनि खे पर्दो करायो। असां कहिड़े मक़सद ते बीठा आहियूं? हिकिड़ी ॻाल्हि हलंदी आहे, न साईं, न आहे इमाम हुसैन सां तव्हांखे मोहबत, बुग़्ज़ रसूल आहे तव्हां सां, तव्हां यज़ीदी टोलो हुयो, तव्हां यज़ीद जो जेको आहे पैरोकार हुयो, हे लेबुल असांजे लॻाए थो वञे। आओ साईं, ठीकु आहे, तव्हां चवंदा रहो, क़यामत ॾींहुं ख़बर पवंदी त केरु गॾ ते सुवारो के घोड़े ते सुवारो हुयो, ख़बर पवंदी, ख़बर पवंदी। जेकॾहिं मां पर्दे जी ॻाल्हि कयां, जेकॾहिं मां नमाज़ जी ॻाल्हि कयां, जेकॾहिं मां रोज़नि जी ॻाल्हि कयां, जेकॾहिं मां एतदाल जी ॻाल्हि कयां, मुंहिंजे मथां लेबुल लॻे थो यज़ीदी आहे। जेकॾहिं मां सबुर जी ॻाल्हि कयां, सबुरु कयो, कंहिं क़िस्म जो नुआखन न कयो, मुंहिंजे मथां लेबुल लॻे थो, मुंहिंजे मथां लेबुल लॻे थो त हे जेको आहे यज़ीदी आहे। ऐं कोई बंदो सिर्फ़ु 10 ॾींहं सबील लाइ, बाक़ी 350 ॾींहं कंहिं क़िस्म जी नमाज़ न पढ़ी, टाइटल लॻे थो हुसैनी आहे, टाइटल लॻे थो हे हुसैनी आहे। सही करे वठो, ॻाल्हियूं इहे करे वठो। मूंखे ख़बर आहे असांजे शहर में मस्जिदूं न हिते, नालो मां उन मस्जिद न खणुमि, शहर में मस्जिद आहे, सॼो साल बंदि, सॼो साल मस्जिद बंदि। हे का अलाह जो मथां गज़ब न ईंदो? अलाह जी का कवड़ न ईंदी? सॼो साल मस्जिद बंदि। साल जे अंदरि मख़सूस 4-5 ॾींहं मस्जिद खुलंदी आहे, उहा बि हिन महरम में खुलंदी आहे। तव्हां साथीनि खे ख़बर हूंदी, कोई तफ़सील वठणु चाहे मां बाद में लास्ट में ॾेई छॾियुमि कहिड़ी मस्जिद आहे उहा। सॼो साल बंदि आहे। हे कहिड़े मक़ाम ते असां बीठा आहियूं? पोइ हे कहिड़ी पोइ लेवल ते बीठा आहियूं? ख़बर आहे मूंखे उहो कहिड़ो टोलो आहे? हुसैनी टोलो आहे। चवंदा आहिनि असां हुसैनी आहियूं। साल में पूरी साल मस्जिद बंदि, मक़सूद 3-4 ॾींहं मस्जिद खुलियल। यार हे अलाह जे घर सां ज़ुल्म आहे? कंहिं क़िस्म जो मस्जिद नमाज़ न पढ़ी वेंदी आहे, लेबुल असांजे साईं तव्हां यज़ीदी हो। मां चवां थो यज़ीदी मथां असां अॼु बि लानत कई आहे। अॼु खां 400-500 साल पहिरियों बि असांजे अकबरीन लानत कई आहे। यज़ीद खे इमाम हुसैन जे तक़ाबुल में आण, हे के मौलवी जी जहालत ते ॻाल्हि मबनी आहे। यज़ीद खे इमाम हुसैन जे तक़ाबुल में आण, हे त बेवकूफ़ी आहे हिकिड़े क़िस्म जी। असां चऊं था हिन पूरी प्लेनेट अर्थ ते, हे पूरी प्लेनेट अर्थ यज़ीद सां भरिजी वञे, हे पूरी प्लेनेट अर्थ यज़ीद सां भरिजी वञे। इमाम हुसैन जे जूते जे हेठां जेकी मिटी लॻल आहे, इहे तमामु यज़ीदनि जे बराबरि न आहिनि। असां न इहा ॻाल्हि था कयूं। तव्हां तक़ाबुल साईं यज़ीद इमाम हुसैन यज़ीद, मां चवां थो यज़ीद इहा हैसियत ई न आहे, यज़ीद जो अहिड़ो मनसब ई न आहे, एतिरी यज़ीद जी फ़ोक़ियत ई न आहे जो तव्हां इमाम हुसैन जी टकर में यज़ीद खे खणी अचो। यज़ीद हिकु ज़ालिम ऐं फासिक़ ऐं फाजिर हिकु बंदो हुयो, जंहिंजे मथां ख़ुदा जी पहिरियों बि लानत हुई ऐं बाद में बि लानत आहे। मां चवंदो बार बार फ़ोक़ियत उनखे कयो, उन शइ खे फ़ोक़ियत कयो, उन शइ खे वठो जंहिंजे करे इमाम हुसैन करबला में आयो हुयो। इमाम हुसैन फरमायो भले औलाद ज़ेब थिए की चई कोई टेंशन न आहे। इमाम हुसैन फरमायो मां भला छा मिल्कियत लाइ कयां थो छा, माल जे लाइ कयां थो छा? हिकु ज़ालिम माण्हू जा आॾो उनजी मां बैयत न कंदुमि। हे इन जे करे इमाम हुसैन जेको पंहिंजी औलाद वठी आयो। ऐं यादि रहे त इहा औलाद, इहो नसल जेको हो न, हे असांजे पूरी काइनात जे अंदरि असांजूं सभु जेको औरतूं जमा कयूं वञनि, इमाम हुसैन जी हिकिड़ी न्याणी जे जूते जे बराबरि न आहिनि, जूते जे बराबरि न आहिनि। हे असांजा तमामु जेके मर्द गॾु थी वञनि, इमाम हुसैन जो पुटु जेको ज़ैनुल आबिदीन आहे, उनजे जूते जे बराबरि न आहिनि। कहिड़े मक़सद लाइ आया हुया? ऐं असां सिर्फ़ु जेको फॉर्मेलिटी पहिरीं मरम खां ॾह मरम, बसि इहो ई। इन खां बाद में पूरो साल कंहिंखे बि इमाम हुसैन यादि न आहे। तव्हांखां अॼु पुछा कयां पियो, अॼु पुछा कयां पियो, इमाम हुसैन कंहिंखे यादि आहे? 1400 साल पहिरियां बि आले रसूल सां ज़ुल्म, 1400 साल खां बाद में बि आले रसूल सां ज़ुल्म।
1400 साल पहिरियों बि आले रसूल सां कंहिं क़िस्म जी वफ़ा न, 1400 साल बाद में बि आले रसूल सां कंहिं क़िस्म जी वफ़ा न। बंदा पॉपुलर पाण खे शख़्सियत बणाइण जे लाइ, पाण खे पॉपुलर करण जे लाइ, पंहिंजो नालो मथे करण जे लाइ, पाण पैसा कमाइण जे लाइ कसम खणा थो हिन मौजूदा ज़माने जे अंदरि आले रसूल जो नालो खयो थो वञे। पैसा कमाइण जे लाइ, पॉपुलर थियण जे लाइ, शख़्सियत बणाइण जे लाइ अॼुकल्ह माण्हू इंसान आले रसूल जो नालो खणी करे पॉपुलर थियनि था। कंहिं क़िस्म जो कोई मोहबत हुजे या कंडीशन ॿाहिरि अची या उहो रिज़ल्ट ॿाहिरि निकिरी या, अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं सूरत निसा जे अंदरि बादशाह हज़रात पूरे मुहर्रम जे अंदरि सूरत निसा आयत नंबर 148 ला युहिब्बुल्लाहुल जहरा बिस्सू मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम वकान अल्लाहु समीअन अलीमा, इहा पेश करे ॿुधायो त हिन मां मातम जो दलील आहे। कंहिं बि साथी खे मुंहिंजो हिकिड़ो चैलेंज आहे, सूरत निसा आयत नंबर 148 आहे, सूरत निसा जेकी पूरी मुहर्रम जे अंदरि ट्रेंडिंग ते हली न, सूरत निसा आयत नंबर 148। कंहिंखे हिमत आहे जेको चए थो हिन मां मातम मुराद आहे न, मां चवां थो कि मौलवी जे पीउ खे, उनजे ॾाॾे खे या उनजे पोयनि ज़ाकिरनि खे कंहिंखे हिमत थिए क़ुर जी इन आयत मां ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सू मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम वकान अल्लाह समीअन अलीमा, इन मां मातम साबित करे ॾेखारनि। अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, कंहिं क़िस्म जी मां मातम साबित न आहे। तर्जुमो इन ॿुधो, तर्जुमो इन ॿुधो, ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सू, अल्लाह कंहिं क़िस्म जो पसंदि न कंदो आहे जहर बिस्सू मिनल क़ौल, बुरी ॻाल्हि खे खोलणु अल्लाह ताला पसंदि नाहे कंदो, बुरी ॻाल्हि जो ज़ाहिर करणु, इल्ला मन ज़ुलिम, मगर जंहिंजे मथां ज़ुल्म थी वञे, उहो जेकॾहिं बुरी ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो, उहो जेकॾहिं बुरी ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो त उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि लेबल न आहे। वकान अल्लाह समीअन अलीमा, ऐं अल्लाह ताला ॿुधे बि थो, अल्लाह ताला ॾिसे बि थो। मातम निकितो हिन मां, अल्लाह ताला पसंदि नथो करे बुरी ॻाल्हि जे ज़ाहिर थियण खे, मगर जंहिंजे मथां ज़ुल्म थी वञे, उहो जेकॾहिं अॻिले ज़ालिम जी बुराई खे बयानु करे त उनजे मथां कोई बि लेबल न आहे। मातम जो जुमिलो आयो मातम जो जुमिलो न आयो? बिल्कुलु। मां ॻाल्हि अॻ में ई कयुमि न, अॻ में ॻाल्हि कयुमि त पब्लिक खे बेवकूफ़ बणायो वियो आहे। पब्लिक खे साईं क़ुर में मातम जो सबूत आहे, क़ुर में मातम जो सबूत आहे, असां ॾेखारण जे लाइ तयार आहियूं, अल्लाह जो कसम नाहे। मां चवां थो न, हे क्लिप रिकॉर्ड थियण खां बाद में कंहिं बि मौलवी उनखे, उनजे पीउ खे, उनजे ॾाॾे खे हिमत थिए इन मां मातम साबित करे ॾेखारे। जुमिला ॿ आहिनि, ॿिए में कंहिं में बेस न आहे। ला युहिब्बुल्लाहु इन में बि बेस न आहे, मिनल क़ौल इन में बि बेस न आहे, इल्ला मन ज़ुलिम इन में बि बेस न आहे, वकान अल्लाह अलीमन हसीमा, वकान अल्लाह अलीमन हलीमा इन में बि बेस न आहे। बेस ॿिनि ॻाल्हियुनि में आहे, ॿिनि जुमिलनि में आहे, जंहिंमें चवंदा असां इन मां मातम, उहो कहिड़ी आहे? जहर बिस्सू मिनल क़ौल। इन जो कोई बि माना टू द पॉइंट ॿिनि जुमिलनि में करे माना छा निकिरंदी? जेकी हिन टाइम मां ॻाल्हि कयां थो, बुराई खे ज़ाहिर करणु, बुराई खे ज़ाहिर करणु। हाणे साईं काॾे बुराई खे ज़ाहिर करणु, काॾे मातम, चई वेंदो न, काॾे मुंहुं मरियम जो ऐं काॾे टंडो अल यार। हा साईं ईअं ई आहे न, काॾे मुंहुं मरियम जो, काॾे टंडो अल यार, हे इहा ई ॻाल्हि आहे। बेवकूफ़ बणायो आहे, मातम कयो, मातम कयो, मातम में हीअं आहे, क़ुर मां साबित आहे। कंहिंखे हिमत थिए न, कंहिं मौलवी खे, कंहिंखे ज़ाकिर खे हिमत थिए, उहो पाण मशीनूं छॾे न कंदो आहे। हिन टाइम ताईं कंहिं ॾिठो आहे जेको ज़ाकिर मजलिस पढ़े, इन खां बाद में हेठि पब्लिक में अची करे पाण खे उन छुरियूं लॻाई हुजनि? न, कुटाई त तव्हांखे। हा, पब्लिक खे कुटाई, पब्लिक जो भले रत निकिरे, कोई भले मरी वञे, उनखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? तमामु अहले तशहीद वटि बि हराम आहे। शीअनि में बि तमामु वारा ग्रुप आहिनि, तमामु अहले तशहीद वटि बि हराम आहे। उहो चवंदा ज़ंजीर ज़नी, अहिड़ी तरह खूनी मातम असांजे नज़दीक हराम आहे, न कंदा हिते, न कंदा कयो। चंद टोले वटि हिकिड़ी जेकी आहे उहा जाइज़ ॻाल्हि आहे। छा साईं कोई मुहर्रम, छा कोई ॾींहुं
छा कोई ॾींहुं क़ब्रिस्तान ते वञण लाइ ख़ासि करणु कीअं आहे? जीअं मसलन ॾही मरम ऐं नई मरम, इहे ॾींहं मुक़ररु करणु बिल्कुलु ग़लति आहिनि। सिर्फ़ु नई मरम ते ॾही मरम ते क़ब्रिस्तान ते वेंदासीं ऐं इन ॾींहुं तमामु घणा माण्हू जा टोला वेंदा आहिनि, हे ग़लति अमल आहे। क़ब्रिस्तान ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो, वेंदा कयो। हे साहिबु हफ़्ते में वञो, महीने में वञो, साल में वञो, तारीख़ कंहिं क़िस्म जी मुयन न कयो। तारीख़ इस्लाम में मुयन न आहे त सिर्फ़ु नाई मरम ते वेंदा कयो, सिर्फ़ु नाई ऐं ॾही ते असां वेंदासीं। अक्सर असां वटि ईअं ई आहे, तमामु वॾो मजमो पियो आहे हुते, न आहे बिल्कुलु ईअं। पूरे साल में, पूरे हफ़्तनि में, पूरे महीने में कहिड़े टाइम बि वञी सघो था ऐं अहिड़ी तरह क़ब्रिस्तान ते बार बार वेंदा कयो ताकी तव्हांखे मौत यादि अचे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घणियूं धीअरूं हुयूं। बाज़ माण्हू चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु हिकु धीउ हुई। जेके चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु धीउ हुई, हिकु नंबर जा कूड़ा आहिनि। हिकु नंबर जा छा आहिनि? हिकु नंबर जा कूड़ा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं हुयूं, ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम, फ़ातिमा ज़हरा सलामुन अलैहा। हे 4 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणियूं। ऐं जेके चवनि था नाहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु हिकिड़ी जेको नियाणी हुई, अल्लाह जो कसम आहे उनजे हिकिड़े किताब में न दर्जननि किताबनि में अंदरि लिखियल आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं आहिनि। यार क़ुरान जो हिकिड़ो वॾी टाइटल आहे। अल्लाह ताला फरमायो, ए नबी पंहिंजी नियाणियुनि खे पर्दो करायो। हे अल्लाह ताला जमा जो सीगो ॻाल्हायो। अल्लाह ताला ईअं न फरमायो त पंहिंजी हिकिड़ी धीउ खे पर्दो करा, अल्लाह ताला जमा जो सीगो ॻाल्हायो। अल्लाह ताला फरमायो, ए नबी पंहिंजी नियाणियुनि खे पर्दो करायो। वॾे में वॾो दलील क़ुरान हकीम खां आहे। ॿिए नंबर ते तमामु घणे कुतुब जे अंदरि लिखियल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं हुयूं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।